अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉप इशू सां मां रियाज़ सोरियाणी। नाज़रीन, कोरोना खां पोइ जीअं हर तबके या हर फील्ड में काफ़ी मुश्किलातूं पैदा थियूं आहिनि, इन साॻे तरीक़े सां असांजी जेका तालीम जो निज़ाम आहे उहो बि तमामु वॾी हद ताईं मुतासिर थियो आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में इन हवाले सां डिस्कस कंदासीं मोहतरम इंतज़ार हुसैन शलगरी साहब, जेके प्राइमरी टीचर एसोसिएशन जा जेको अॻुवान आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। महिरबानी। जीअं साईं तव्हां ॾिठो हूंदो त कोरोना खां पोइ तमामु तेज़ी सां सूरत हाल हर फील्ड में चेंज थी आहे। ई साॻे नमूने सां तालीम असांजी ॾाढी मुतासिर थी आहे। त तव्हां नथा सम्झो त इन जो कुझु हल हुअणु घुरिजे जो ॿारनि जी तालीम मुतासिर बि न थिए ऐं इन खां असांखे मतिलबु जेका प्रिकॉशन्स आहिनि उन ते अमल बि कयो वञे। महिरबानी रियाज़ साहब। दरअसल ॻाल्हि इहा आहे त हिन महिल सॼी दुनिया जे अंदरि लॉकडाउन जे करे या हिन कोरोना जे करे ॾाढी शदीद तकलीफ़ूं थियूं आहिनि। अमेरिका जहिड़ो सुधरियल मुल्क 5 महीननि ते उन्हनि पंहिंजा तालीमी इदारा जेके आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि। माण्हुनि जी हयाती ऐं ख़ासि करे असांजे नौजवान नसुल जे तहफ़ुज़ जे लाइ इहो ज़रूरी हुयो त लॉकडाउन थियणु घुरिजे। पर जीअं त असांजो मुल्क अञा उन सतह ते न पहुची सघियो आहे या असांजी गवर्नमेंट जेका आहे उन्हनि जे वसीलनि में शायदि एतिरी का बहितरी कान्हे का, न त इन जो बि हल थी सघे थो। सुधरियल मुल्कनि जे अंदरि असीं पढ़ूं था, ॾिसूं था त दुनिया जे अंदरि अॼुकल्ह ऑनलाइन एजुकेशन सिस्टम शुरू थी वियो आहे। ॿियो त छॾियो, पर हिते जेके पाकिस्तान ऐं सिंध जे अंदरि जेके हाई क्लास प्राइवेट स्कूल आहिनि, जीअं बीकन हाउस आहे, सिटी आहे, एजुकेटर्स आहिनि या ॿिया पंहिंजो आहिनि, कराची ग्रामर्स आहिनि, प्राइवेट जेके स्कूल आहिनि उन्हनि पंहिंजी ऑनलाइन एजुकेशन सिस्टम शुरू करे छॾियो आहे। उहो बि दुनिया हाणे अॼु खां पोइ आहिस्ते आहिस्ते जेका आहिनि साइबर एजुकेशन या वर्चुअल यूनिवर्सिटियूं जेके क़ाइमु थियूं आहिनि या फ़ासिलाती निज़ाम तालीम जीअं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी करे पई, इन क़िस्म जे निज़ाम जी ज़रूरत आहे। नेट एजुकेशन, साइबर एजुकेशन, डिस्टेंस एजुकेशन, ऑनलाइन एजुकेशन, मुख़्तलिफ़ जेके आहिनि नाला आहिनि, पर उनजो तरीक़ेकार जेको आहे उहो साॻियो आहे। हाणे बि असां सिंध गवर्नमेंट खे पहिरें ॾींहं खां इहो चयो हुयोसीं त तव्हां भले जेकॾहिं इहा शइ करियो था, इन्हनि खे तव्हां कन्वर्ट करियो था वेकेशन में, असांखे को एतिराज़ु कोन्हे। पर जेके मौसमियाती तब्दीलियूं आहिनि, मौसमियाती तब्दीलियुनि में ख़ुदा करे असां चाहियूं था त हीअ वबा जेका आहे इन्हनि ॾींहंनि में ख़तमु थी वञे। पर जे इहा वबा ख़तम बि थी वई ऐं वरी जेकॾहिं स्कूल खुलंदा, जेके मौसमियाती तब्दीलियूं मौजूदु हूंदियूं उन सां अञा वधीक हिकिड़ी दिक़त पैदा थींदी। त उन करे हिन सॼे सिस्टम में असांजो माना तक़रीबन 70 लख शागिर्द जेको सरकारी स्कूलनि में आहे ऐं तक़रीबन 2 लख खां वधीक जेको उस्ताद आहे उहो प्राइमरी सेकेंडरी हायर सेकेंडरी जेको आहे स्कूल साइड ते 2-2.5 लख जे लॻभॻि जेको उस्ताद आहे उहो वेठो आहे वांदो। त असीं गवर्नमेंट खे पहिरें ॾींहुं चयो हुओसीं त उन जा 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो या त को इन में तव्हांजा ट्रेनिंग जा इदारा आहिनि, जीअं पाइट आहे, सीडा आहे, ब्यूरो वारनि खे एकेडमिक जेके असां वटि विंग आहे एजुकेशन डिपार्टमेंट में, या असां वटि ख़ुदि ई मॉनिटरिंग ऐं एवेल्यूशन सिस्टम MED जेको आहे जंहिंमें ही बायोमेट्रिक कनि था, इहे आहिनि। ऐं असां डेटा सेंटर आहे, जेका बि आहे इन्हनि सभिनी खे यूटिलाइज़ करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उनखे यूटिलाइज़ कनि ऐं उहे जेके असांजा ख़ासि करे साइंस आहे, इंग्लिश आहे, माना लैंग्वेजिस आहिनि ऐं मैथमेटिक आहे, इहे क्लासिस जेकॾहिं उहो शुरू कनि ऐं ख़ासि करे हाणे जॾहिं रमज़ान शरीफ़ अचे थो त जीअं रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो सॼो इलेक्ट्रॉनिक मीडिया जो कल्चर थी चुको आहे त सहरी ट्रांसमिशन जेके शुरू कनि था, अहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट करे त तालीमी ट्रांसमिशन जेका आहे एजुकेशन ट्रांसमिशन पंहिंजे चैनल्स ते शुरू करे सघे थी। सरकारी चैनल वफ़ाक़ तरफ़ां शुरू कई वई आहे, पर उहो इन जे करे सही नथी थी सघे छाकाणि त हर सूबे में तालीमी जो निज़ाम अलॻि आहे। बिल्कुलु डेफिनेटली ॾिसो न, विफ़ाक़ जो निसाब अलॻि आहे, विफ़ाक़ जो एग्ज़ामिनेशन सिस्टम अलॻि आहे, उन्हनि जा बोर्ड अलॻि आहिनि, उन्हनि जा जेके पेपर्स अचनि था उहे अलॻि आहिनि। अहिड़े तरीक़े सां पंजाब जो निसाब अलॻि आहे, सिंध जो निसाब अलॻि आहे। हाणे ज़ाहिर आहे उहो जनरली जेके कुझु आउटलाइन्स आहिनि उन्हनि खे कबो त उन करे ही जॾहिं 12वीं तरमीम खां पोइ सूबाई तालीम ख़ालिस्तनि सूबाई हिसे में आहे त उन में जेको हुन निसाब पाण ठाहियो आहे त ज़ाहिर आहे हू उन्हनि खे फोकस कंदा आहिनि, उन निसाब खे साम्हूं रखी उहे उन्हनि जा मॉड्यूल्स जेके आहिनि उहे तयारु कंदा। तव्हांजी जीअं यूनियन आहे सर, इहो ॿुधाइजो त इहा मतिलबु उस्तादनि जे जेके हक़ आहिनि या उन्हनि सां जेके ॾुखियाऊं पेश अचनि उन्हनि सां गॾोगॾु बहितर तालीम जे मयार करण लाइ बि तव्हांखे मतिलबु पंहिंजो रोल अदा कंदा हो।
पर हिन वक़्तु तव्हां अहिड़े के हुकूमती नुमाइंदे सां गॾिजाणियूं कयूं तव्हां यूनियन तरफ़ां जीअं तालीम मुतासिर न थी सघे ॿारनि जी? ॾिसो न, हिन महिल जॾहिं खां ही लॉकडाउन जी सूरत हाल, मौजूदा सूरत हाल थी आहे त सभु शयूं माना बंदि कयूं वयूं आहिनि। सेक्रेटरीट बंदि आहे, मुलाक़ातूं बंदि आहिनि, असांजी मीटिंग्स रखियल हुयूं उहे जेके आहिनि मुलतवी थी वियूं, कैंसिल थी वियूं। वरी जॾहिं सूरत हाल ते रीशेड्यूल थियनि मिनिस्टर सां, एजुकेशन सेक्रेटरी सां, त उन करे हिकिड़ो त इहो मेल मुलाक़ातुनि जो रस्तो। ॿियो मामिलो आहे पंहिंजो मीडिया जो, सोशल मीडिया आहे या वधि में वधि पर्सनल कॉन्टेक्ट्स आहिनि, व्हाट्सअप आहे या उन्हनि जा की ट्विटर्स आहिनि। असां सभिनी ते पहिरें ॾींहं खां हिकिड़ो त इहो चयोसीं त बाबा इन सॼी सूरत हाल में, छो त हीउ इशू आहे ख़ालिसन टेक्निकल, ऐं ॿियो आहे समाजी फ़ासिलनि खे क़ाइमु रखण सां ई माना सभिनी जी बहितरी आहे। काफ़ी दोस्तनि मीडिया ते चवनि था त भई उस्ताद वांदा वेठा आहिनि, उन्हनि खे कुझु लॻायो। असां पहिरें ॾींहुं ऑफर कई हुईसीं त बाबा जेकॾहिं सिंध गवर्नमेंट चाहे असांजो जेको 2 लख उस्ताद आहे उन्हनि जूं के सर्विसिस कंहिं शोबे में खपनि थियूं त असां वॉलंटियरली पंहिंजी सर्विसिस ॾियण लाइ तयारु आहियूं। पर उन जे लाइ का SOP ठाहिनि, उन जे लाइ का माना सिक्योरिटी जी असांखे ज़मानत ॾियनि। अॼुकल्ह डॉक्टर जेके फ्रंट लाइन ते उहे बि सेफ न आहिनि। ऐं ॿियो त ज़ाहिर आहे रश जो कमु त आहे कोन, जेतिरो थी सघे माण्हुनि खे आइसोलेट करिणो आहे, जेतिरो थी सघे समाजी फ़ासिला रखणा आहिनि। त उन करे हीअ रुगो ख़िदमत जे जज़्बे में ई काहे पवणु, इहो बि माना हिकिड़ी क़िस्म ईअं नथो थी सघे जीअं सिर्फ़ु हुकूमत जो कमु बि न, असां हर फ़र्द जो जेके मुआशिरे में असां रहूं था, जेके बि कुझु करे सघे थो उन जो इहो फ़र्ज़ु आहे त हिन ॾुखे वक़्त में कंहिं बि तरीक़े सां हर माण्हू जी मदद कयो। इन साॻे नमूने सां तव्हां बि पंहिंजे डिस्ट्रिक्ट लेवल ते को अहिड़ो सिस्टम शुरू कयो, चाहे सोशल मीडिया जे मतिलबु थ्रू हुजे, जीअं एजुकेशन तव्हां हिकिड़ो सिस्टम कयो, जीअं हर ज़िले जो मतिलबु तव्हां अहिड़ो मुक़ररु कयो माण्हू जेके ॿारनि खे उहो एजुकेट करे सघनि थ्रू सोशल मीडिया। तव्हांजी ॻाल्हि वाक़ई दुरुस्त आहे, पर हाणे इन सिलसिले में हिकिड़ो त थी वियो आहे सफ़ा ओचितो, माना हीअ जेका बि सूरत हाल थी आहे इहो ग़ैर मुतबक़ तौर ते अचानक माना हीअ ओचितो सभु शयूं जेके आहिनि उहे माना हिकिड़ियूं सीज़ थी वियूं आहिनि, जंहिंजे करे माण्हुनि खे माना बुनियादी ज़रूरतुनि जो पूराव जे लाइ बि दिक़त थिए थी। असां त इन सिलसिले में जेका मदद आहे उहा त असां पहिरीं चयोसीं, जेका असांजी पघार 5% कटी वई, असां वेलकम कयोसीं त बाबा ठीकु आहे जेकॾहिं हुन। पर पोइ जॾहिं थोरो घणो इन ते तहफ़ुज़ात पैदा थिया त उन्हनि जी का सही विरासत कान थी आहे, त जेकॾहिं गवर्नमेंट वधीक इनखे कटणु चाहींदी त असां सम्झंदासीं त असां बि मदद करणु चाहींदा। इहा असांजी मदद हुई हिकिड़े क़िस्म जी। जेको बि असांजो सिविल्स मुलाज़िम आहे, उहो टीचिंग स्टाफ आहे या ॿियो जेको बि आहे, जेको बि मुलाज़िम आहे, उन्हनि जी हिकिड़ी कंट्रीब्यूशन हुई, जंहिंजी कंट्रीब्यूशन बि 8 अरब खां मथे थी आहे। त हीअ पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो माना काउंटेबल पैसो हुयो। असां चाहींदासीं सिंध गवर्नमेंट जो हूअं त तमामु बहितरु माना परफॉर्म करे पई, स्पेशली साईं मुराद अली शाह, हुन जंहिं माना सूरत हाल में हुन परफॉर्म कयो आहे उहो माना सभु फॉलो कनि था। ऐं पर ईअं त ग़ैर रवायती अंदाज़ में हिकिड़ो माना ग़ैर मामूली किरदारु थी उभरियो आहे सिंध जे अंदरि। ऐं उन सां गॾु मिनिस्टरनि जी टीम मौजूदु आहे, सईद गनी आहे, नासिर शाह आहे, मुर्तज़ा वहाब आहे, जेके माना एज़ अ होल पूरी सिंध खे एक्टिव कनि था। बाक़ी मिनिस्टर मक़ामी सतह ते जेको कनि था उहो बि ठीकु आहे, उहे उन्हनि जा उहे आहिनि। पर माना हुन जेके अहकामात वरिता आहिनि त वाक़ई सिंध जे सभिनी माण्हुनि जी इहा ख़्वाहिश आहे त उन खे सपोर्ट करणु घुरिजे। ऐं अॼु बि चऊं था त सिंध गवर्नमेंट खे असांजे सर्विसिस जी कहिड़े बि मौक़े ते किथे बि का ज़रूरत पवंदी त असां वॉलंटियरली पंहिंजी सर्विसिस। तव्हां कीअं सजेस्ट कंदव या तव्हां को अहिड़ो फार्मूलो पेश कयो जीअं हुकूमत सां ॻाल्हि ॿोल करे सघे? उहो गवर्नमेंट कंदी न। ॾिसो गवर्नमेंट खे कहिड़े सेक्टर में कहिड़े शोबे में किथे अफ़रादी क़ुवत जी ज़रूरत आहे। असां ॾिसो न, बुनियादी तौर ते असां टेक्निकल माण्हू न आहियूं, असांजो हेल्थ जे शोबे सां तालुक़ु कोन्हे को। एजुकेशन करण लाइ माण्हू खे निकिरण ते पाबंदी आहे, इज्तिमा करण ते पाबंदी आहे। ऐं वॾे में वॾो अॼुकल्ह टूल्स जेको आहे उहो आहे सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे। इन जे थ्रू या ॿिया जेके आहिनि से पंहिंजो अवामी ज़रिया आहिनि, लाउड स्पीकर आहे, या अॻे जीअं टांगनि ते गाॾियुनि में पाड़े में वञी ऐलान कंदा त बाबा हीअ कयो, पंहिंजो अमल करियो, इहा शइ थी सघे थी। इहो सॼो जेको बि आहे न त वसीला उन्हनि वटि आहिनि, गवर्नमेंट वटि। ऐं पाण मुरादो को बि माण्हू जेको आहे न लॉकडाउन जी भञकड़ी करे कोन थो सघे, त उन करे जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे हुननि खे जेकॾहिं रज़ाकार मुक़ररु करिणो आहे त ज़ाहिर आहे हुनजी SOP बि ॾींदा, ठाहींदा,
तव्हां हिन स्टैंडर्ड ऑपरेशन जेको आहे प्रोसीजर उन ते उन्हनि खे कमु करिणो आहे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो उनखे हिफ़ाज़ती किट्स बि ॾींदा अथव उन्हनि जो हिन क़िस्म जो तहफ़ुज़ थिए। पर असीं चवंदा त इहो जेको बि इन सेक्टर में कमु करण जे बजाए असांखे तालीम जे सेक्टर में को कमु वरितो वञे। गवर्नमेंट उन ई जे लाइ जेकॾहिं जेके बि उन्हनि जा तालीमी माहिर आहिनि या जेका उनजी सॼी टीम आहे या एजुकेशन डिपार्टमेंट आहे, सिंध जो सभ खां वॾे में वॾो डिपार्टमेंट आहे, अफ़रादी क़ुवत जे हवाले सां 3 लखनि खां वधीक ऐं उन्हनि माण्हुनि खे यूटिलाइज़ कजे। तव्हां ॾिठो हूंदो त आदमशुमारी हुजे या वोट लिस्टिंग हुजे, उन में उस्ताद पंहिंजो अहम किरदारु अदा कंदो आहे, हर ड्यूटी मतिलबु निभाईंदो आहे या इलेक्शन ड्यूटी हुजनि। अहिड़े ई नमूने जेकॾहिं तव्हां सम्झो था त उस्तादनि ते इहो मतिलबु गवर्नमेंट तरफ़ां कयो वञे हा त तव्हांखे हे शइ करणी आहे, त मां सम्झां थो बहितर नमूने करे। बिल्कुलु गवर्नमेंट कॾहिं असां पाण मुरादो इन करे नथा करे सघूं त हिकिड़ो माना सरकार जो पंहिंजो हिकिड़ो ज़ाब्तो आहे उनखे फॉलो करिणो आहे। जेकॾहिं सरकार का शइ कंदी, सरकार को मैकेनिज़म जोड़ींदी, उहो को फार्मूला जोड़ींदी ऐं उहे जेके आहिनि के असां ते ज़िम्मेवारियूं रखंदी ऐं उन में बि इहो चवंदा उमिरि जो बि उहो फ़र्क़ु आहे। त अंडर 50s जेके आहिनि या जेके आहिनि से अबव 20s या अंडर 40s, असां वटि इन जो बि चङो ख़ासो 1.5 लख असां वटि अहिड़ी फोर्स आहे जन उस्तादनि ख़ुदि पंहिंजो पाण मुख़्तलिफ़ ज़िलनि मां इन क़िस्म जी ऑफर ॾिनी त असां तयारु आहियूं जेकॾहिं असांखे को कमु वरितो वञे। हाणे कमु वठणु त सरकार जो आहे, कहिड़े शोबे में वठंदा, कीअं वठंदा, कहिड़ी ज़िम्मेवारियूं आहिनि, उनजो तइयन गवर्नमेंट खे करिणो आहे। अच्छा, हाणे तव्हां छा मतिलबु एक्सपेक्ट कयो था हुकूमत खां त मतिलबु जीअं पोएं महीने डिडक्ट थियूं सैलरीज़, हाणे बि जेकॾहिं थियूं त इहो अमल तव्हांजे, छो जो काफ़ी सोशल मीडिया ते इहा हिकिड़ी मुहिम ॾिसण में अचे थी त हर माण्हू चए थो त बाबा असांजो जेकॾहिं हेल्प करणी आहे हिन वक़्तु हर माण्हू खे पंहिंजी ज़रूरत आहे, छो जो सॼो कारोबार या काई बि शइ महदूद थी चुकी आहे। त मतिलबु जेकॾहिं कंहिं बि टीचर खे हेल्प करणी आहे त उहो चए थो असां पाण कंदासीं, हुकूमत न करे। हिकिड़ो त आउं क्लियर चवां त टीचर्स लो पेड एम्प्लॉई आहे, उहो कोन आहे। पहिरें दफ़े त इहा शइ थी ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे ॿिया जेके सेक्टर्स आहिनि गवर्नमेंट खे उन्हनि ते कुझु रखणु घुरिजे हा। ऐं हाणे जेकॾहिं उहा शइ थिए थी त ख़ुदि हिन आइसोलेशन वारे हिन क्वारंटाइन वारे माहौल में शयूं माना हाई रेट ते इन्फ्लेट थी वियूं आहिनि। नतीजे तौर ते शयुनि जी खाधे पीते जी शयुनि जी खोट थी वई आहे, ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि जी इहा शइ आहे जेके जेके असांखे चयो थो वञे उनजो ख़्यालु रखिणो थो पवे। त नतीजे तौर ते आम हालतुनि जी भेट में हिननि हालतुनि में ज़रूरतूं वधीक आहिनि, ख़र्च वधीक थी चुका आहिनि। ईअं न आहे त को ख़र्च घटियो आहे, ख़र्च वधियो आहे, शयुनि महांगाई वधी आहे। त इन ई सॼी सूरत हाल जे पेश नज़र सम्झो था त लो पेड एम्प्लॉय जेको हिकिड़ो दफ़ो ॾिनो ख़ुशी सां उहो बहितरु आहे। ॿीहर जेकॾहिं इहा कटौती कई वई त मां सम्झां थो त इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो रद्द अमल पैदा थींदो। उन में बि कैटेगराइज़ जेकॾहिं को ऑफिसर आहिनि माना जेके मथे आहिनि या इहो हुजे त कंहिंजी जंहिंजी घटि में घटि लख खां मथे सैलरी आहे त इन क़िस्म का कैटेगराइज़ कनि पोइ त शयूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं जनरली हिकिड़े आम जेको एम्प्लॉई आहे ॿिए स्केल जो, पहिरें स्केल जो, 9 स्केल जो, 7 स्केल जो क्लर्क आहे, टीचर आहे, पटे वारो आहे, स्वीपर आहे, उन्हनि जूं पघारूं बि जेकॾहिं कटियूं जेके ख़ुदि पाण मुस्तहिक आहिनि त मां सम्झां थो त इहा नाइंसाफ़ी थींदी। वरी महिरबानी मोहतरम इंतज़ार हुसैन छलगिरी साहिबु। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कईसीं त कोरोना खां पोइ जेको एजुकेशन सिस्टम आहे उहो मुतासिर थियो आहे, उन हवाले सां उस्ताद पंहिंजो किरदारु कीअं अदा करे सघे थो। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।